PPM ने सरदार मीर खालिद अहमद खान लुंड ऐं सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड जी हिदायत ते लुंड ग्रुप डैर की तर्जमान डॉक्टर इनाम लुंड शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसाती पानी में बुॾल इलाइक़नि जा दौरा कया ऐं केतिरनि ई मुस्तहिक़ ऐं ग़रीब ख़ानदाननि में राशन ऐं टैंक विरहाया आहिनि। इन मौक़े ते रईस अमानुल्लाह मलिक, जाम शुक्र समेजो अब्दुल अज़ीज़ मलिक, ग़ुलाम हैदर मलिक ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे। होॾां मीडिया सां ॻाल्हाईंदे लुंड ग्रुप डहर की तर्जमान डॉक्टर इनाम लुंड जो चवणु हो त अॼु असीं PPM ने सरदार मीर खालिद अहमद खान लुंड ऐं सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड जे हुकुम ते पंहिंजी टीम समेत डहरकी ऐं थियल बरसात बाद सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ पहुता आहियूं। PPM जी हिदायत ते मुस्तहिक़ ख़ानदाननि में राशन ऐं टेंट तक़सीम कया आहिनि। हुन वधीक चयो त सरदार मीर खालिद अहमद खान लुंड जी कोशिशि आहे त बरसात में जेके घराणा मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी वधि खां वधि मदद करे सघिजे। ॿिए तरफ़ रईस अमानुल्लाह मलिक जो चवणु आहे त असीं PPM ने सरदार मीर खालिद अहमद खान लुंड ऐं सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं जो इन्हनि बरसात में बुॾल इलाइक़नि जी सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ पंहिंजी टीम मोकिली आहे। लुंड ग्रुप जी टीम राशन ऐं टेंट तक़सीम कया। हिन वधीक चयो त असां पुरुमीद आहियूं त सरदार मीर खालिद अहमद खान लुंड ऐं सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड असांजी हर मुमकिन मदद कंदा रहंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची